अमर पोड़नि माण्हुनि जे लाइ दुनिया सॼी में काउंटर हूंदो आहे पोड़नि माण्हुनि जे लाइ सिटीज़न कार्ड हूंदो आहे सिटीज़न कार्ड उन जे लाइ काई रुकावट न हूंदी आहे उहो जहाज़ में रेल में सिहत खाते में टिकट वठण लाइ अलॻि काउंटर हूंदो आहे 80-90 साल जे अमड़ आहे हिन लाइ कार्ड काउंटर अलॻि हुजणु खपे त जंहिंजी 50 साल 40 साल उमिरि आहे उन खां पोइ 50 साल वारी माई जेको हुन लाइ कार्ड अलॻि हुजे काउंटर बि अलॻि हुजणु खपनि ॿ त जीअं एजड माण्हू अचे उते ॿी नौजवान माई न अचे अफ़सोस सां चवणो थो पए त हीअ 90 साल जी अमड़ जेकी आहे सुबुह जी आई आहे धिका ॾेई हिनखे ॿाहिरि कढी छॾियो हाणे मूंखे तव्हां ॿुधायो त हथु मथे करे थो को उनखे पैसा मिलनि था को ॿिए त हिते एजेंट माफ़िया थुकूं थी चटे सॼो ॾींहुं उहो बेग़ैरत हद करे छॾी अथनि हा हा मां तो अमड़ तव्हां हेॾो साइड ॾींदो हे ॾिसो अमड़ जी पोती लही वई आहे अफ़सोस आहे यार